अॼु जी कहानी आहे हिकिड़ी छोकिरी जी कहानी जंहिंजो नालो सुनीता हूंदो आहे। त सुनीता ॾाढे कोमल सुभाउ जी छोकिरी हुई ऐं पंहिंजे माउ पीउ सां गॾु रहंदी हुई। हुनजो गुरू में ॾाढो विश्वास हूंदो हो। रोज़ु सुबुह जो उथी गुरुद्वारे वेंदी हुई ऐं उते अरदास करे ॾाढी शेवा कंदी हुई। त जीअं त वॾी थी त माइटनि हुनजी शादी कराए जीअं ॿिए घर में वञे थी त तमामु सुठी तरह सभिनीनि जी शेवा करे थी। पर हू गुरू जी शेवा बि उअं ई कंदी आहे जीअं पंहिंजे घर में कंदी हुई। सुबुह जो उथी करे गुरुद्वारे वेंदी हुई त हुनखे घर जे पासे में ई गुरुद्वारो मिले थो। गुरुद्वारो थोरो पुरानो हो पर हुनजे घर जे पासे में हो त हू ॾाढी ख़ुशि थी थिए कि मां रोज़ु गुरुद्वारे वञी सघंदसि। ईअं करे सुबुह जो सवेल उथी करे रोज़ु गुरुद्वारे वेंदी हुई, पंहिंजो नितनेम पूरो कंदी हुई। पर थोरो टाइम गुज़रियो त सावरनि खे ही ॻाल्हि न वणंदी हुई कि हू रोज़ु सुबुह जो उथी करे गुरुद्वारे वेंदी हुई। त हुनखे चवनि था, धीरे धीरे हुनखे टोकण था लॻनि भई रोज़ु न वञ। त हुनखे दुख थिए थो। पोइ चए थी मुंहिंजो गुरू में विश्वास आहे, मां रोज़ु वेंदसि। त घर वारा चवनि था असां तोखे 30 ॾींहंनि जो टाइम ॾियूं था। अगरि 30 ॾींहंनि जे अंदरि तुंहिंजा गुरू अगरि पंहिंजे घर अचनि था त पोइ तोखे असां कुझु कान चवंदासीं। पर अगरि तुंहिंजा गुरू असांजे घर नथा अचनि त पोइ असां तोखे वञणु कान ॾींदासीं। त इहो सोचे करे सुनीता सोचे थी ऐं भॻवानु गुरू खे प्रार्थना थी करे, अरदास थी करे, गुरू तव्हां कीअं बि करे मुंहिंजी लजपत रखिजो। त थोरो टाइम बीते थो त पहिरीं तारीख़ खां 30 तारीख़ ताईं अची थी वञे, कुझु अहिड़ो चमत्कार नथो थिए। 30 तारीख़ छोकिरी ॾाढो थी रोए, गुरू ही छा पियो थिए, अगरि अॼु तव्हां मुंहिंजे घर न आया त सुभाणे खां मुंहिंजो अचणु बंदि थी वेंदो। त हुन ई राति ॾाढी बरसाति थी पए, एॾी बरसाति थी पए कि गुरुद्वारे जी छिति बि टपकणु थी लॻे। त जीअं ई सुबुह जो ग्रंथी साहिबु गुरुद्वारे वञनि था त ॾिसनि था कि छिति मां पानी पियो वहे ऐं गुरुद्वारे में अंदरि वञण बि संभव कान्हे। त पाण में सलाह करे चवनि था हाणे अंदरि नथा वञी सघूं, कीअं कजे। त ॿिया ग्रंथी साहिबु चवनि था गुरुद्वारे खे बंदि करो ऐं कंहिंखे बि अचणु न ॾियो। पर ग्रंथी साहिबु चवनि था जीअं त सुबुह जो टाइम आहे त शेवा करणी आहे, अरदास करणी आहे त असांखे करिणो पवंदो। त जेको ग्रंथी साहिबु सुबुह जो वेंदा हुआ हू चवंदा हुआ हिते हिकिड़ी छोकिरी पासे में रहंदी आहे, हू रोज़ु सुबुह जो गुरुद्वारे ईंदी आहे, छो न उनजे घर हली करे अरदास कयूं। त चवनि था ठीकु आहे। त सभु ग्रंथी साहिबु गुरू ग्रंथ साहिब खे मथे ते खणी करे छोकिरी जे घर पहुचनि था। जीअं ई दरवाज़ो खड़काइनि था, छोकिरी दरवाज़ो खोले थी ऐं गुरू ग्रंथ जी साहिब खे पंहिंजे साम्हूं ॾिसी करे अखियुनि मां आंसू वहणु चालू था थी वञनि ऐं सम्झी थी वञे मुंहिंजे गुरू चमत्कार कयो आहे ऐं ग्रंथ रूप में पाण मुंहिंजे घर आया आहिनि। त जीअं ई ग्रंथी साहिबु ॾिसनि था त चवनि था भई गुरुद्वारे जी छिति मां पानी पियो वहे त असां नितनेम नथा करे सघूं। त असां चाहियूं था कि हिकिड़ो कमिरो सफ़ाई करे असांखे ख़ाली करे ॾियो त असां उते अरदास ऐं नितनेम करे सघूं। त छोकिरी ॾाढी ख़ुशि थी थिए, सफ़ाई करे ऐं कमिरो ॾिए थी, सभु नितनेम था पूरा थियनि। छोकिरी जा घर वारा बि ॾाढो ख़ुशि था थियनि ऐं सम्झी था वञनि कि गुरू पाण ग्रंथ रूप में उनजे घर आया आहिनि। छो त असां में त चवंदा आहिनि कि गुरू ग्रंथ खे मानियो, प्रगट गुना की देव, जाका हृदय शुद्ध है, खोज शब्द मिले। त इन ई कहानी से इहो ई शिक्षा थी मिले कि पंहिंजे गुरू में विश्वास अटूट रखिजे, हू हर पल हर क्षण असांखे ॾिसे थो। जय झूलेलाल। अगरि कहानी पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं कमेंट लिखी ज़रूरु ॿुधाइजो कि स्टोरी कीअं लॻी। जय झूलेलाल।